थर पार्क वारनि जे लाइ ख़ुशख़बरी आहे। तव्हां दुआऊं कयो ऐं निमाज़ूं पढ़ो, इबादत कयो, अलाह साईं खां पंहिंजा जेके गुनाह आहिनि बच करायो। इनशाला हीउ जेको सिस्टम अचे पियो तव्हांजे लाइ रहमत बणिजी ईंदो। छो त हीउ जेको सिस्टम आहे मतिलबु 24 जुलाई खां आख़िरी जुलाई जे ॾींहंनि ताईं जेको वसूंदो, मतिलबु 4 खां 5 या 6 ॾींहं ताईं मतिलबु त इन जा असरात हूंदा। उमेदु आहे त हिन सिस्टम मां तव्हांजे थर में, थर पार्क पूरे में गाह जेको आहे फुटी वेंदो ऐं सरसब्ज़ थी वेंदो। मुंहिंजी दुआ आहे तव्हां बि दुआ करे छॾियो ऐं उन्हनि दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां। कल्ह जेका मूं वीडियो अपलोड कई मुंहिंजी दिलि ॾाढी ख़ुशि थी। जो कल्ह जेके मूं कमेंट पढ़िया तव्हां सभिनी जो आउं थोराइतो आहियां। जिन जिन कमेंट कया, बहितरीनु कमेंट कया, दिलि ख़ुशि थी वई। इहा असांजे लाइ हौसला अफ़ज़ाई आहे जेके तव्हां प्यार भरिया कमेंट कंदा आहियो। त इनशाला 20 जुलाई ते मुंहिंजी कंफर्म रिपोर्ट इन पेज ते अची वेंदी। जुलाई जे आख़िरी जेके ॾींहं आहिनि उन में हिकु बहितरीनु सिस्टम जेको आहे गुजरात में पहुचण जा इम्कान आहिनि। पोइ उहो सिंध में ईंदो या अरबी समुंड में वेंदो, बहरहाल उहो अञा चवणु जेको आहे मुनासिबु नथो लॻे। बहरहाल उनजी रिपोर्ट तव्हांखे 20 जुलाई ते ॾींदसि उन सिस्टम जे बारे में। ऐं इनशाला मुंहिंजी दुआ आहे तव्हां बि दुआ कयो, अलाह साईं रहमत जी बरसाति वसाए असांजी सिंध जे मथां। थर पार्क, अछड़ो थर, कोस्तानी इलाइक़ा जेके आहिनि सरसब्ज़ थियनि। इमाम हसन ऐं इमाम हुसैन जे सदिके, करबला जे शहीदनि जे सदिके अलाह साईं खां दुआ घुरो। अलाह साईं खां आउं बि दुआ घुरियां पियो त इमाम हुसैन आहे, इमाम हसन आहे, करबला जे शहीदनि जे सदिके, नबी अलैहिस्सलाम जे बचन जे सदिके रहमत जा वसकारा असांजी सिंध जे मथां वसाए। उहे वसकारा जंहिं मां असांजे फसलनि खे फ़ाइदो थिए। आमीन। दोस्तो हीउ सिस्टम त 20 जुलाई खां पोइ हूंदो। 20 जुलाई खां अॻु में छा थींदो, छो त अॼु आहे 18 जुलाई। अॼु 18 जुलाई आहे ऐं अॼु 18 जुलाई में तव्हां ॿुधंदा हलां त सुभाणे 19 जुलाई आहे ऐं परीं आउं कंफर्म रिपोर्ट ॾींदा हिन सिस्टम जी। त 22 जुलाई ताईं जेको आहे ॾखण जूं हवाऊं जेके आहिनि, जेके हलनि पियूं, इहे जारी रहंदियूं। पर हाणे आस्ते आस्ते जेको आहे इन जी स्पीड में घटिताई अचे पई, काफ़ी घटिताई अची वई आहे। अञा बचण वारनि ॾींहंनि में कुझु घटिताई नज़र अचे पई। त इनशाला उनखां पोइ गर्मी जो माहौल थींदो, छो सिस्टम हिकिड़ो वेझो ईंदो ऐं उनखां पोइ उमेदु आहे त मॉनसून सावण जो हिकु बहितरीनु सिस्टम जेको आहे सिंध वासियुनि खे नसीबु थिए। खैरपुर वारा तव्हां दोस्त कमेंट में अचो ऐं कमेंट कयो। मूंखे उमेदु आहे तव्हां जूं खजूं जेके आहिनि तयारु थी वियूं आहिनि। हाणे त बरसाति वसणु घुरिजे, छो त हाणे खजूं मार्केट में बि अची वियूं आहिनि। जे बरसाति अलाह साईं वसाईंदो त रोज़ी बि अलाह साईं ॾींदो सभिनी खे। मुंहिंजी दुआ आहे त सिंध जे ज़मींदार आबादगार भाइरनि खे हिन सिस्टम मां फ़ाइदो मिले। आमीन। त उमेदु आहे बलोचिस्तान में बि हिन सिस्टम मां बरसातूं थींदियूं। त बलोचिस्तान, सिंध, गुजरात, राजस्थान जे काफ़ी इलाइक़नि में बरसाति जा इम्कान हूंदा 24 जुलाई खां वठी जुलाई जे आख़िरी ॾींहं ताईं। उमेदु आहे इनशाला।